जेका बाबत मां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ जकाबाबाद जे सिविल लाइन थाने जे हद मां 23 वरनि जी नौजवान नारी फरज़ाना लाशारी मुबैना अगवा। पीर सन वालिद मोहम्मद रमज़ान लाशारी प्रेस क्लब पहुची बाज़ियाबीअ लाइ एहतजाज कयो। उन मौक़े ते साफ़ नाडो दाहींदे चयो त तक़रीबन 1.5 महीनो अॻु मुंहिंजी न्याणी घरां बाज़ार तरफ़ वई आहे, वरी वापसि घर न आई आहे। कुझु ॾींहं बाद असांखे अणॼातल नंबर तां कॉल आई। उन्हनि असांखे चयो त तव्हांजी न्याणी असां वटि आहे, तव्हांखे मोतबर जो नंबर ॾियो, असां उन जे मार्फत न्याणी वापसि कंदासीं। असां पंहिंजी बिरादरीअ जे वॾे लियाकत लाशारीअ जो नंबर ॾिनो। उन्हनि अॼु ॾींहं ताईं राब्तो नाहे कयो, वरी उन्हनि नंबर बि पंहिंजो बंदि करे छॾियो आहे। आउं हद जे सिविल लाइन थाने ते फ़रियाद बि दाख़िल कराई आहे, पर महीनो गुज़रण बावजूदि पुलिस कख भञी बीनो नाहे कयो। उन्हनि मुतालबो कंदे चयो त एहतजाज जो नोटिस वठी अगवा थी वियल न्याणी बाज़ियाब कराए ॾिनी वञे। मोहम्मद रमज़ान